अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम टू सिंधी कुकिंग चैनल। अॼु भाॼीअ में आयूं हुयूं थुलियूं थुलियूं ॻाढ़ियूं गजरूं। मां सोचियमि त अॼु गजरुनि जो हलवो था ठाहियूं, पर ठहंदो तॾहिं जॾहिं गैस हूंदो। पर शुक्र आहे त गैस हुयो। हे हुयो मूं वटि अधु किलो खीरु, जेको फ्रिज में ॼमी बर्फ़ थी वियो। सभ खां पहिरियां त हिन खीर खे असां बॉयल कंदासीं। उन खां पोइ मां गजरुनि खे छिले ऐं हिन ते बेट जहिड़े हिन मशीन ते श्रेडर ते श्रेड करे सन्हो सन्हो करे छॾियूं हुयूं। इन मां इहो फ़ाइदो थींदो आहे त तव्हांखे बाद में महिनत नाहे करणी पवंदी। त खीर में मां ऐड कयां पई नंढा फ़ोटा। उन खां पोइ मां ऐड कयमि हिन में गजरूं। पोइ मां हिन में ऐड कई खंडु ऐं हिन में जेको हिन जो रंग, जेको ज़रदे जो रंग थोरो ऐड कयो। हिन सां हिन जो कलर एॾो खिलियो खिलियो ऐं ज़बरदस्त ईंदो आहे। ॾिसो केॾो ज़बरदस्त हिन में कलर अची वियो। मतिलबु त खीर में सभु शयूं ऐड करे पोइ मां हिन खे रखंदसि ढक ॾेई। मां हिन खे हल्की बाहि ते रखे छॾियो हुयो। पोइ मां वञी ॾिठो अधु कलाकु नागिन वारो ड्रामो, ऐं जीअं ड्रामो पूरो थियो त अची चयमि ॾाढे आउंसी, मुंहिंजो त सड़ंदे सड़ंदे माओ बची वियो। पोइ मां हिन खे लोटी हूंदी आहे न, जेकी लोटी, ॾिसो कहिड़ो ज़बरदस्त लोटी कमु पई ॾे। हिन किनारा पासा हिन खे चिथण में मदद पई ॾे। बसि हे गजरूं त अॻे ई ॻरी वियूं आहिनि, बसि हिन खे थोरो सिर्फ़ु चिथको ईंदो त हे असांजो तक़रीबन गजरुनि जो हलवो रेडी थी वेंदो। सर्दियुनि में इहे ई त हूंदियूं आहिनि सौगातूं सियारे जूं। पोइ मां हिन में ऐड कयो कुकिंग ऑयल। ऑयल विझी पोइ मां हिन खे चङी तरह भुञी वठंदसि। तव्हां चाहियो त हिन में देसी घी या जेको बनास्पति घी हूंदो आहे उहो बि ऐड करे था सघो। हिनखे एसी ताईं भुञो जेसि ताईं ॾिसो घी सेपरेट थी वञे। पोइ मां हिन में ऐड कयो थोरो देसी घी ख़ुशबू जे लाइ। घणो मां ऐड न कयो हुयो, जस्ट ख़ुशबू जे लाइ। इहे असांजो माओ तक़रीबन गजरुनि जो माओ बि चइबो आहे हिनखे, ऐं गजरुनि जो हलवो बि चइबो आहे। इहे असांजो तयारु थी वियो हुयो। पोइ मां हिन जे हिकु साइड जेको खोया मां पाण ठाहियो हुयो खीर मां, उहो खोया मां हिन जे मथां ऐड कंदसि। चङी तरह हिन खे सेट कयमि। पोइ हिन जे मथां गार्निश लाइ रखियमि कुझु बादाम, काजू, पिस्ता, जेके ड्राई फ्रूट तव्हां वटि हुजे उहो तव्हां हिन में ऐड करे था सघो। इहे तमामु जल्दी तयारु थी वेंदी आहे रेसिपी, ऐं खाइण में एॾो ज़बरदस्त हूंदो आहे हिन जो टेस्ट। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो। पोइ मां हिन ते लॻायमि चांदीअ जा वर्क। ऐं असांजो ज़बरदस्त गजरुनि जो हलवो तयारु थी वियो हुयो। अगरि तव्हांखे पसंदि अचे त चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु कजो। जिते बि रहो ख़ुशि रहो।